वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु 5 ॾींहनि जे सरकारी दौरे ते चीन रवानो थींदो। शहबाज शरीफ़ चीन जे सदर शी जिनपिंग ऐं वज़ीर आज़म ली कीकियोंग सां मुलाक़ात कंदो। नेशनल पीपल्स कांग्रेस जी स्टैंडिंग कमेटी जे चेयरमैन सां बि मुलाक़ात शेड्यूल। पाक चीन लाॻापन ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि हूंदी। सीपेक मनसूबे जे ॿिए मरहले ते बि ॻाल्हि ॿोल्हि कई वेंदी। शहबाज शरीफ़ बीजिंग खां अलावा चीनी सूबनि ग्वांगडोन ऐं शांसी जो बि दौरो कंदो। पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी साइफर केस मां बरी ॿिन्ही खे आज़ादु करण जो हुकुम। इस्लामाबाद हाईकोर्ट फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। बैरिस्टर गौहर जो चवणु आहे त अॼु पाकिस्तान ऐं 25 करोड़ अवाम लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे। साइफर केस सबबि पीटीआई बानी 10 महीना जेल में गुज़ारिया आहिनि। अवाम ॾिसंदो त पीटीआई बानी जल्द जेल खां ॿाहिरि हूंदो। शिबली फराज़ जो चवणु आहे त पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी खे अलाह सुरख़ुरू कयो आहे। ॾुखियुनि हालतुनि बावजूदि पीटीआई बानी न कंहिंसां डील कई ऐं न वरी माफ़ी जो पैगाम मोकिलियो। अमरीकी पढ़े खाते जे तर्जमान मैथ्यू मिलर चयो आहे त पीटीआई बानी ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो फ़ैसिलो अदालतुनि खे करणो आहे। हू बानी पीटीआई बाबति सवाल जो जवाब केतिरा ई भेरा ॾेई चुका आहिनि। केस ते वधीक नथो ॻाल्हाए सघे छाकाणि त इहो मामिलो पाकिस्तानी अदालतुनि जो आहे। हू हालतुनि खे नज़र में रखंदे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे बारे में फ़ैसिला कंदा आहिनि। बलोचिस्तान जे इलाइक़े संचदी में कोयले जी खाण में साहब उसाटण सबबि 11 पोरियो त फ़ौत थी विया। चीफ माइंस इंस्पेक्टर अब्दुल गनी जो चवणु आहे त कोयले जी खाण में ज़हरीली गैस ख़ारिज थियण सबबि पोहरत फ़ौत थिया आहिनि। फ़ौतुनि जो तालुक़ु ख़ैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े सवात सां आहे। हादसे बाद खाण खे सील कयो वियो आहे। मीरपुर मातले जे सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल बाबति समूरी रिपोर्ट 6 जून ते तलब। जांच ऑफिसर ज़ुल्फ़कार महर शुरूआती रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी। डीआईजी पीर मोहम्मद शाह जो चवणु आहे त नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल में बाज़नि माण्हुनि जे मुलविस हुअण जे इम्कान खे रद्द नथो करे सघिजे। जान मोहम्मद महर ऐं नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल केस में तमामु घणो फ़र्क़ु आहे। जान मोहम्मद महर कातिल ज़ाहिर ऐं रूपोश आहिनि। नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी निशानदी न थी सघी आहे। शाहिदनि खां सवाइ कंहिंखे गिरफ़्तार करण सां केस ख़राब थी सघे थो। कश्मीर भरिसां घेलपुर थाणे जी हद में पुलिस चौकी ते धाड़ियलनि जो हमिलो। हिकु एहलकार शहीद व ज़ख़्मी। धाड़ियलनि शहीद हदू डोमकी चौकी ते जदीद हथियारनि सां हमिलो कयो। दादूवासी शहीद एहलकार अब्दुल अज़ीज़ बरमाणी जो मड़ ऐं ज़ख़्मी मौला बख्श कोसो ऐं शमीर बरमाणी खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। मिर्ज़ापुर भरिसां घर मां चोरी जी कोशिश निज़ाम ते भाॻियो क़तल। ॻोठ चने जी वांड में अणॼातल चोरनि जी फायरिंग में भाॻियो अज़ीज़ुल्लाह नारे जो क़त्ल थी वियो। लाश इस्पताल मुंतक़िल। हैदराबाद जे इलाइक़े प्रीटाबाद में गैस सिलेंडर धमाके जा वधीक 3 ज़ख़्मी। कराची इस्पताल में फ़ौतुनि जो अंग वधी 14 थी वियो। वाक़े सबबि इलाइक़े में सोग इंतिज़ामिया जो क्रैकडाउन। एलपीजी जा दुकान बंदि। डीसी जो चवणु आहे त एलपीजी जो कारोबार कंदड़नि खे हाणे एनओसी वठणी पवंदी। आबादी में कारोबार करण जी इजाज़त न हूंदी। गज़ा ते इसराइली फ़ौज जी दहशतगर्दी में वधीक 80 फ़लस्तीनी शहीद केतिरा ई ज़ख़्मी। अरब मीडिया मूजिबि ख़ान यूनिस ऐं उत्तर गज़ा जे घरनि ते बमबारी कई। रफ़ा में बि इसराइली हमलनि जो सिलसिलो जारी। वधीक 40 फ़लस्तीनी शहीद थी विया। इसराइली फ़ौजी ऑपरेशन बाद जबालिया ऐं बेते हनून वारनि इलाइक़नि खे आफ़त सटियल करार ॾिनो वियो। अमरीकी सदर जो क़तर जे अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी सां टेलीफोनिक राब्तो। गज़ा में चमकंदी माइदे ते ख़्यालनि जी ॾे वठि। सदर बाइडन जो चवणु आहे त इसराइल माइदे जी शर्तुनि सां अॻिते वधण लाइ तयारु आहे। अमरीका मिस्र ऐं क़तर माइदे ते मुकमल अमल दरामद लाइ पुरज़म आहे। आईसीसी T20 वर्ल्ड कप जे 5 मैच में अफ़गानिस्तान योगंडा खे खटण जे लाइ 184 रन्सनि जो हदफ़ ॾेई छॾियो। रहमतुल्लाह गरबाज़ 76 ऐं इब्राहिम ज़रदार 70 रन्सूं ठाहियूं। जवाब में योगंडा जी टीम जी बैटिंग जारी।